अदम्या हाशिम खान जेकॾहिं नाराज़ न थियो त नंढड़ो अर्ज़ तव्हां टिनी जे साम्हूं कयां। मुंहिंजो अर्ज़ड़ो इहो आहे, जेकॾहिं मुंहिंजी नियाणीअ खे हितां वापसि वठी हलो था पंहिंजे ॻोठ त मजबूरन मुंहिंजी नियाणीअ जो निकाह ने विटर सुकुअ सां कराइणो ई पवंदो। ॿी का वाट ई कान्हे न बाबा। इहो नामुमकिन आहे। जेकॾहिं न सुहिणीअ जो निकाह सिकूअ सां थी वियो त पोइ सामान सां ॻाल्हियुनि जा सभई दरवाज़ा बंदि थी वेंदा। मूंखे त पहिरियां ई ख़बर हुई त तव्हां हितां मूंखे वापसि वठी वञी करे मुंहिंजो निकाह हैदर सां कराईंदो। हैदर ज़बरदस्ती सिकूअ जी भेण पारस सां निकाह करे छॾियो आहे। छा पारस जी ज़बरदस्ती शादी कराई वई आहे? हा, उन करे ई त असीं सामान सां ॻाल्हियूं करणु चाहियूं था। हिन वक़्तु सामान वारा असांजा ॾोही आहिनि। जेकॾहिं सिकू असांजो साथ ॾिए थो न त पोइ सामान वारनि खे झुकाए सघूं था। इहो सभु कुझु तॾहिं ई थींदो जॾहिं तूं ऐं सिकू असां सां गॾिजी ॻोठ वापसि हलंदो। हाणे तव्हां आराम कयो ऐं मां बि आराम कयूं। सुभाणे सिकू ईंदो पोइ ॻाल्हियूं कंदासीं। को न को हल त निकिरी ईंदो। बाबा छोकिरी रूंडे जी पढ़ायल अथई। हाणे तारा गोल तारा हाणे से ॾोही वरी रूंडो थी वियो। संभाले मञाए छोकिरीअ जे ॻोठ ॾोहो सही वरी रूंडे जो। बाबा सोणी असां सां वापसि कॾहिं बि न हलंदी। उहा असांजी मौजूदगीअ में सिकूअ सां निकाह करणु थी चाहे। ओ करायोसि न निकाह, कहिड़े न करायोसि? हा निकाह करायोसि त पोइ तव्हां डांटसन कराए हलूं था सिधो सो ॻोठ। ढूंढा जेकॾहिं असां हुनजो निकाह करायो न त तोखे सावण जे गुस्से जी ख़बर कान्हे। सावण शेरल खे इन करे आज़ादु कयो आहे त असां सुहिणी उनजे हवाले कंदासीं। शेरल खे सावण इन शर्त ते न छॾियो आहे त असीं सिकू ऐं सुहिणीअ जो हिते निकाह करायूं। अड़े मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। चवंदा आहिनि न चरियो ॻाल्हि करे सियाणो सम्झे। पंहिंजे शेरल जी ज़िंदगी बचाइण जे लाइ मुंहिंजे छोरीअ जी कुर्बानी थो ॾे। सम्झाए थो पुट। तूं ग़लति थो सोची पुफड़। सावल वारा छोकिरी खे छो मारींदा? अड़े पुट वाह भली मां खे जाए तूं। अड़े तारा गोल तारा हाणे सही मां ग़लति आहे बाक़ी सही तव्हां सभु सही। तव्हां सही सभु सही हो। असां हिते मसइले खे हल करणु आहियूं या पाण में विढ़ण जे लाइ आहियूं? अड़े मियां हाशिम खान मां त बाबा तव्हांजो 24 कलाक ॿधो बानू आहे। बाक़ी छो राति वारा मूंखे दोॾा छो था ॾेखारनि? हा छा बिगाड़ियो अथमांनि मूं? हाणे मूं सावल खे चयो हा हुकुम ॾिनोमांसि ऑर्डर ॾिनोमांसि तुरनि छोरनि खे गंढ वांगुरु कुटे। रूंडा माठ में रह। हरू भर कंहिंजे फटनि ते लूणु न बुरक। जंहिं मसइले खे हल करण जे लाइ आहियूं न उन मसइले खे हल कर। कयो कोशिशि बाबा छो नथा कयो कोशिशि कयो। मां तव्हां सां गॾु आहियां वेठो आहियां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।